ओम शांति। अॼु महावाक्य आहिनि। अॼु जी अमूली मातेश्वरी जी जा महावाक्य आहिनि मम्मा जा। अॼु 24/6/2023 रिवाइज कोर्स 21/6/1961 जा महावाक्य सम्झूं था। अॼु जगदम्बा मां जे स्मृति दिवस जे प्रातः क्लास में ॿुधाइण जे लाइ अनमोल महावाक्य। माया जे अनेक प्रकार जे विघ्ननि सां पार थियणो आहे त चेकिंग पावर सां पंहिंजे पाण खे सावधान रखो, संभली करे हलो। मीठी मां जी मधुर लोरी। अॼु चारों ओर माया जो जोर आहे, छो जी हुननि जो राज्य आहे न। ऐं पिछाड़ी जे समय हुननि में जेतिरी बि ताक़त हूंदी उहा हाणे पंहिंजी पूरी ताक़त लॻाईंदी। हिन करे जेतिरो अॻियां वधंदा वेंदासीं ओतिरो माया बि फोर्स ॾेई करे असां सां लड़दी, जास्ती फोर्स आहे। पहिरियों त माया जो पतो ई न हुयो, न माया जे वश में हुयासीं। हाणे पतो लॻियो आहे त असां सां ई लड़दी आहे, दुश्मन ठहींदी आहे न। प्यार बि कंदी आहे त अंदर दुश्मनी रखी करे कंदी आहे। जबकि ॼाणदा आहियो माया असांजी दुश्मन आहे त किस्म किस्म जी सभी ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं आहिनि। कोई बंधन न आहे, पोइ बि मन जे फालतू विकल्प तंग कंदा। पहिरियों शरीर में कॾहिं रोग न थींदो हुयो, हाणे उहो बि थींदो। चईंदा एतिरो समय त असां कॾहिं बीमार न पियासीं, हाणे पिया आहियूं। धन जी बि कमी पईंदी, बिज़नेस में घाटो पइजी वेंदो। ईअं ॿियो बि कई ॻाल्हियूं थींदी रहंदी। दोस्त दुश्मन ठही वेंदा, मित्र संबंधी पुछदा ई न। कई अहिड़ियूं उल्टी सुठियूं ॻाल्हियूं अची सघंदियूं आहिनि ऐं ईंदियूं, छो जी हाणे पंहिंजो पिछलो हिसाब किताब सभु छुट्टो थियणो आहे न। कॾहिं जॾहिं असां माया खे पहचाने करे बाप खे यादि करे हुनखे भॼाइण जी कोशिश कंदासीं न, हुन सां मुक्त थी करे बाबा जो ठहिण जी कोशिश कंदासीं त माया कंहिं रूप में बाबा मम्मा चवनि था, कॾहिं धन जी कमी थींदी, कॾहिं बीमारी थींदी, कॾहिं बिज़नेस में घाटो पइजी वेंदो, कॾहिं दोस्त दुश्मन ठही वेंदा, मित्र संबंधी न पुछदा, उलट पुलट ॻाल्हियूं अची, कुछ बि थी सघंदो आहे। पर कॾहिं न सोचण वारी छा थो थिए। बाबा चईनि हर ॻाल्हि में कल्याण। त मम्मा चवंदा कोई बि ॻाल्हि अचे त यादि रखो सभु हिसाब किताब चुक्तो थियणो। हाणे सभु जो रावण जो खातो आहे हुनखे असां ख़तमु करूं था न। देह जे सर्व संबंधन सां पंहिंजी बुद्धि हटाईंदव त पोइ उहो सामनो बि थींदो। हिन करे अहिड़ी ॻाल्हियुनि में संभालणो। सामनो कॾहिं करे सघंदासीं जॾहिं बुद्धि बाबा सां गॾु लॻल हूंदी। कई सोचता आहिनि भॻवान जो ठहिया आहियूं त ॿियो ई मुसीबत अची वई आहे। जॾहिं मां परमात्मा जो ठहियो आहे, हिकु हुनजो ई सहारो वरितो आहे त मूंसां सभु कुझु छो थियणो खपे न, परंतु ईअं न आहे। कई अहिड़ा ख़्यालात कंदा आहिनि कि असां वटि कोई तकलीफ़ न अचणी खपे, परंतु परीक्षायूं त ज़रूर ईंदियूं न, तरह तरह जी ॻाल्हियूं ईंदियूं। त अहिड़ो ख़्याल न करणो आहे कि शायदि मूंखे भॻवान ई न मिलियो। तो संशय थी वेंदो न, मां भॻवान खे एॾो यादि थी करां, बाबा खे त मूंसां गॾु ईअं थिए थो, अलाए मूंखे मिलियो आहे या न मिलियो, ये भॻवान आहे या न आहे, पतो न। असां किथे उल्टे रास्ते ते त नथा हलो जो भॻवान नाराज़ थी वियो। अहिड़ा कई संकल्प ईंदा। ईअं विघ्ननि जे कारण कई टुटी बि वेंदा। कोई मुसीबत आई, ॻाल्हि आई त सम्झंदा आहिनि शायदि ये भॻवान ई न आहे, पतो न छा आहे। इन्हनि लाइ इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि सां वीचारा डरी करे कंहिंखे कुझु चई ॾींदा आहिनि या डरवाए ॾींदा आहिनि त टुटी पईंदा आहिनि। इन करे इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि सां वीचारा डरी वेंदा आहिनि। कंहिं कुझु चई छॾियो या ड्रिजाए छॾियो, कोई
कच्चे खां अगरि उन्हनि पुछियो भई ईअं थिए थो त उहो खुदि ई कचो आहे, उन्हनि खे बि कुझु ॿियो बि अहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो त टुटी पवंदो। लेकिन ये सब त थींदो आयो आहे न, इहा बि बाप बतलाए ॾींदो आहे कि हिननि सभिनि जो मूल कारण आहे देह अभिमान। असांखे खुदि खे आत्मा सम्झंदासीं न त बाबा जो सभु ज्ञान सम्झ में अची वेंदो कि अच्छा ये ॻाल्हि इन करे थी थिए। लेकिन देह अभिमान की मूंसां गॾु ईअं थो थिए, देह खे ध्यान में रखी करे कंदासीं त भुलिजी वेंदासीं। देह अभिमान जे कारण काथे काम जी गोली, काथे क्रोध जी, काथे लोभ जी, काथे मोह जी, काथे अनेक प्रकार जे संशय जी गोली लगी वेंदी आहे। अहिड़ी ॻाल्हियूं लाए करे ही माया हटाइण जी कोशिश कंदी आहे। तो मन में अहिड़ा तूफ़ान ईंदा आहिनि विकार घुराइनि जा, पोइ लॻंदो अलाए मां बाबा सां योग लॻाए सघां थी या नथी लॻाए सघां, अलाए मूंसां कुझु ग़लती त न थी वई, बाबा नाराज़ त न थी वियो जो मूंखे एॾा तूफ़ान था अचनि, अलाए मां काथे ग़लति रास्ते में त नथी वञा। त ईअं पोइ माया हटाइण जी कोशिश कंदी। ये सभु माया जे पास सही मार्ग सां हटाइण जा अस्त्र शस्त्र आहिनि। ये सभु माया वटि इहे अस्त्र शस्त्र आहिनि। बाबा चवनि था माया असांखे हटाइण जा इहे अस्त्र शस्त्र यूज़ कंदी आहे। बुद्धि में उल्टी उल्टी ॻाल्हियूं अचनि, उल्टी बुद्धि थियनि, इहे त माया जो ई कमु आहे। हिन में ई त पाण खे संभालणो आहे, हिन में ई पंहिंजी हिम्मत रखणी आहे। बाबा चवनि था हिन करे बाप चईंदो आहे मूंसां गॾु बुद्धि योग रखो त तव्हांजी बुद्धि उल्टी न ठहे, झटि सां उन्हनि खे चेक करे सघो। बाबा सां गॾु बुद्धि योग हूंदो, सम्झो कोई ॻाल्हि असां कुझु ॿुधऊं, कन में ॻाल्हि पई त मन में संकल्प ईंदो, लेकिन बुद्धि बाबा सां गॾु हूंदी त बुद्धि द्वारा तुरंत बाबा राइट जजमेंट ॾेई छॾंदा। स्वयं खे चेक करण जी बि पावर खपे, न त चेकिंग पावर सां पंहिंजे खे सावधान रखो ऐं पोइ हुन सावधानी सां पंहिंजे खे पार करो। ये माया जे अनेक प्रकार जा विघ्न आहिनि, इन्हनि सां पार थियणो आहे। बाक़ी ये न कि सभु कुझु ठीक थी वञे, न अञा त पार थियणो आहे न। छोकी अंत समय त ॾाढी बाबा चई न ॾाढी ख़राब वृत्तियूं, मतलब पूरो कचरो सभिनि आत्माउनि मां ख़ाली थींदो। अगर असां हाणे ताईं अनुभवी न थींदासीं त उहो कचरो असांजे मथां हावी थी सघंदो आहे न। लेकिन हाणे ताईं जीअं न बाबा चई जीअं सोल्जर्स बंदूक हिक साथ हलाईंदा आहिनि त घेरो मारे छॾींदा आहिनि न कि आतंकवादी खे मारे छॾींदा आहिनि। ये असांजी आत्मा में भी असांजी बुद्धि में एतिरी शक्ति बाबा असांखे प्रैक्टिस थो कराए। पोइ अंत समय जॾहिं इहे ॻाल्हियूं असांखे अटैक करण ईंदियूं बि या असां वटि एतिरी आत्मायूं ईंदियूं, उन्हनि जो एॾो कचरो साफ़ कंदासीं त जॾहिं असांजी आत्मा में एतिरी शक्ति ईंदी तॾहिं त फटाफट 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 उन्हनि खे पावन ठाहे सघंदासीं न। त बाबा चए थो कि हाणे मम्मा चवनि था कि झटि सां हुनखे चेक करे सघो, असांजी बुद्धि बाबा सां गॾु लॻी रहे। स्वयं खे चेक करण जी बि पावर खपे, त चेकिंग पावर सां पंहिंजे खे सावधान रखो, पोइ हुन सावधानी सां पंहिंजे खे पार करो। इहे ई माया जे अनेक प्रकार जा विघ्न आहिनि, इन्हनि सां पार थियणो। बाक़ी इहे न कि सभु कुझु ठीक थी वञे, न अञा त पार करणो आहे न। हाणे त असांजी जन्म आहे, हिन में असांखे बदिलणो आहे। बाबा चवनि था इन में मेहनत जी आवश्यकता आहे। सभु कुझु हाणे आराम सां मिली वञे त पोइ असां त सम्झंदासीं हिते ई वैकुंठ आहे, हिते ई स्वर्ग। पोइ त बाबा खे यादि ई न कंदासीं, भुलिजी वेंदासीं। पोइ त स्वर्ग खे यादि करण, पोइ त स्वर्ग खे बि यादि करण भुलिजी वेंदासीं। इन करे बाप चए थो त हिते स्वर्ग सभु मिली वेंदो, सभु सुख शांति मिली वेंदी हिन पुराणे शरीर पुराणी दुनिया में। उहो बाबा चईंदा न हमेशह तव्हांखे ॿ चीजूं, हिकु पंहिंजो घर ऐं पंहिंजी राजधानी यादि हुजणी खपे।
त उस हिसाब सां स्वर्ग खे बि यादि न कंदासीं त बाबा खे ऐं पंहिंजे घर खे बि यादि न कंदासीं। त बाप चवंदा आहिनि, इहा थोरी अंदर जी महिनत आहे, हिन में ॿाहिरां सां कुझु करणो न पवंदो आहे। इहे विघ्न ईंदा आहिनि, अहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि में पंहिंजो निश्चय अटल रखो, करे करे पंहिंजो पुरुषार्थ करणो आहे। मम्मा चवनि था सावधान रहणो आहे, पोइ ॿियनि खे बि सावधान कराइबो आहे कि किरण वारा हिन तरह सां फिसलंदा आहिनि त पंहिंजे खे फिसलण सां बचाइणो आहे असांखे। ॿियनि खे बि सावधान, हलंदे हलंदे कोई काम विकार जे कारण फिसलिया, कोई क्रोध जे कारण, कोई बि मतभेद जे कारण हितां खां ई किरंदा आहिनि। त हाणे किरण सां संभाल करणी आहे। मन में अनेक प्रकार जो संकल्प विकल्प ईंदा, लेकिन बुद्धि बाबा सां गॾु हूंदी त यथार्थ जजमेंट करे सघंदासीं। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे यथार्थ रीति सां सम्झणो आहे कि इहे सभु ॾाढी जन्मनि जो उल्टो खातो जो ठहियल आहे, उहा हाणे हिकु जन्म में चुकाइणो आहे। हिकु जन्म में असां ॾाढे जन्मनि जो खातो चुकाइण जो पुरुषार्थ कंदा आहियूं। अनेक जन्मनि जो खातो शौक़ थींदो आहे न, कॾहिं कंहिं जन्म में थोरो थोरो चुकायो बि हूंदो, पोइ बि जो कुझु बचियल हूंदो हिन हिकु जन्म में पूरो हिसाब किताब चुकतो करणो आहे न। माया बि ॾिसंदी आहे कि अगरि इहो पूरो कर्जो न चुकाईंदो त पोइ कॾहिं चुकाईंदो, हिन करे हाणे उहो गहराव सम्झी आहे न। कई जन्मनि जे कर्ज़दार निकिरी पवंदा आहिनि। सम्झ में ईंदो आहे कि असां हाणे त कुझु कयो ई न आहे, कोई असांजो अहिड़ो दुश्मन छो ठहियो आहे, ये ॻाल्हि ईअं छो आई, ये रोग छो आयो, ये ॻाल्हि छो आई। परंतु न, ये सभु प्रकार जी परीक्षायूं हाणे ईंदियूं। हाणे इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि सां पंहिंजे खे संभालणो आहे, सम्झणो आहे। इहे त नॉलेज आहे न, ज्ञान त हिन जो ई नाम आहे। कर्मनि जी गति छा आहे, सभु बाप विस्तार सां सम्झाईंदा आहिनि। कर्म जो हिसाब कीअं ठहींदो आहे, कीअं बिगड़ंदो आहे, कीअं सवरंदो आहे, सवर करे छा ठहींदो आहे, इहे सभु ॻाल्हियूं बाप वेही करे सम्झाईंदा आहिनि। छोकी असांजे कर्मनि जी नॉलेज बाबा वटि, असांजे कर्मनि जी नॉलेज बाबा वटि। असांखे कर्मनि सां दुर्गति थी, असांजी हुन सां कीअं छुटूं, कि असांजी गति पोइ सदगति थींदी आहे। पूरी नॉलेज जे गति जो चक्कर, ये पूरी नॉलेज जे गति जो चक्कर बाप सम्झाईंदा आहिनि। जंहिं वटि पूरो ज्ञान आहे उहो कॾहिं हिलंदो न, वो बाबा जी ज्ञान जंहिं वटि हूंदो न, उहो जीवन में कॾहिं बि हिलंदो न। बाबा चए त तॾहिं त बाबा चवंदा आहिनि रोज मुरली ॿुधणी खपे। छोकी असांजी सॼे ॾींहं में जो बि ॻाल्हियूं अचनि थियूं, बाबा मुरली में उहे पहिरियों खां ई सावधान करे छॾींदा आहिनि। ऐं मुरली ध्यान सां ॿुधंदासीं त बाबा जी ॻाल्हियूं यादि रहंदियूं, त असां कॾहिं बि हिलंदासीं न। ऐं मनन कंदा रहंदासीं त बुद्धि में उहो ई खजानो हूंदो। अगरि नॉलेज जी कमी आहे त पोइ हिलंदासीं, उन्हनि जा पांव ढिला पइजी वेंदा। वो आश्चर्यवंत पसंती सुनंती कथंती भागंती थी वेंदा। ज्ञान ॿुधण वारा, ॿियनि खे ॿुधाइण वारा, साक्षात्कार करण वारा सभु तरह सां टुटी पवंदा। ये हाणे थींदो आयो आहे। इन करे इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि में संभालण जे लाइ ये सावधानी बाबा ॾींदा आहिनि। पंहिंजी पांव कीअं मजबूत रखणो आहे, कहिड़ो पांव, बुद्धि रूपी पांव। असांजी बुद्धि रूपी पांव बाबा सां एॾो, बुद्धि खे हथ बि चइबो आहे, पांव बि चइबो आहे। बुद्धि मुंहिंजो श्रीमत आहे, श्रीमत रूपी हथ चइबो आहे, बुद्धि खे पांव बि चइबो आहे। त बाबा चवनि था कि हुन मजबूती जे लाइ बाबा किस्म किस्म सां असांखे रोज सम्झाईंदा आहिनि। हिन करे रोज जी मुरली हिकु लाइन, हिकु वर्ड बि ईअं ई न ॿुधो,
ॾाढो सम्झी करे ॿुधासीं न त असांजो असांखे जीवन में सॼे ॾींहं में या जीवन में कोई बि ॻाल्हि हूंदी न भले पूरी हूंदी न असांखे, लेकिन असां हिकु वर्ड ध्यान सां ॿुधंदासीं त कहिड़े वर्ड कहिड़े लाइन में असांखे उत्तर मिली वेंदो, असांजो मन शांत थी वेंदो। त बाबा चए थो मम्मा चवनि था ज्ञान ॿुधण वारा ॿुधाइण वारा साक्षात सभु तरह सां टुटी पवंदा आहिनि अगरि ध्यान सां संभाले करे न हलंदा आहिनि। ही सभु थींदो आयो आहे, हिन करे हिननि सभिनि ॻाल्हियुनि में संभालण जे लाइ इहे सावधानी ॾिबी आहे न। पंहिंजा पांव कीअं मजबूत रखो, हिन मजबूती जे लाइ बाबा किस्म किस्म सां सम्झाईंदा आहिनि मम्मा बाबा, छो जे हाणे मजबूत पांव रखी करे बाप सां पूरो पूरो अधिकार पाइणो आहे। त अधिकार पाइण खे या अधिकार पाइण वारनि खे बतलाईंदा आहिनि कि हिननि खे केतिरी हिम्मत ऐं भरोसे सां बल सां कमु कढणो। त जंहिंखे अधिकार पाइणो आहे हुननि खे बाबा सम्झाईंदा आहिनि कि केतिरी हिम्मत भरोसे ऐं बल सां कमु कढणो खपे। बाबा त असांजो हथ कॾहिं न छॾंदो आहे। त असां बि यादि रखूं, कोई बि ॻाल्हि थिए थी त बाबा असां सां नाराज़ न आहे। बाबा त अगरि असां सां कोई ग़लती बि थी वई त बाबा खे यादि कंदासीं, हुनखे रियलाइज़ कंदासीं त बाबा क्षमा बि करे सघंदा आहिनि। लेकिन बाबा असांजो हथ कॾहिं बि न छॾंदा। हिन करे सदा बाबा खे यादि कंदा रहो। योग नथो लॻे त ॿियो ई जास्ती यादि करो, त धीरे धीरे उहो जेको बि तूफ़ान हूंदो उहो हली वेंदो। असां बि वॉरियर्स आहियूं, पंहिंजी रूहानी लड़ाई कोई हथ पांव सां न आहे परंतु गुप्त आहे। असांजे अंदर जी युद्ध करे करे हुननि में असांखे जीत प्राप्त करणी आहे। विकारनि सां गुप्त लड़ाई आहे न। बाप बि गुप्त वेही करे ॿारनि में हाणे सभु बल भरनि था न, सावधान करनि था न बाबा बि कि ॿार सावधान रहो, ये माया जो पिछाड़ी जो फोर्स तव्हां वटि ईंदो, परंतु हिननि सभिनि ॻाल्हियुनि में हिलणो न आहे। हिननि ॻाल्हियुनि खे सम्झी करे पंहिंजे पुरुषार्थ खे ॾाढे हिम्मत सां धारणाउनि सां गॾु हलाइणो। हिन पुरुषार्थ खे ॾाढी हिम्मत धारणाउनि सां गॾु हलाइणो। हुनमें पंहिंजो उल्लास उमंग रखते हुए हुन नशे ऐं ख़ुशी सां अॻियां वधण जो पुरुषार्थ कंदा रहो। हिन में कोई दुख ऐं अशांति जी ॻाल्हि न आहे। बाबा चवनि था कि पंहिंजे उल्लास उमंग रखते हुए हुन नशे ऐं ख़ुशी सां अॻियां वधण जो पुरुषार्थ कंदा रहो। हिन में कोई दुख ऐं अशांति जी ॻाल्हि कोन्हे। असांखे त बाबा खे यादि करणो, बसि कोई बि ॻाल्हि अचे असांखे बसि मन बुद्धि संस्कारनि में बाबा जी यादि अचे थी न। कोई चईंदो कुझु बि करे मां त कंदमि, हीअं असांखे त बसि बाबा खे यादि करणो, पंहिंजी हिम्मत धारणाउनि सां हलणो आहे, उमंग उल्लास में रहणो आहे, नशे ख़ुशी सां अॻियां वधणो आहे। हाणे लाचारी वारो पुरुषार्थ न करणो। कई हीअं हलंदा आहिनि जीअं ॿियनि ते महिरबानी कंदा आहिनि। महिरबानी त पंहिंजे मथां करणी खपे न। जो पंहिंजे लाइ सम्झी करे पुरुषार्थ कंदा आहिनि हुननि जो पुरुषार्थ ठीकु रहंदो आहे। असां पंहिंजे लाइ कंदा आहियूं ऐं कंहिंजे लाइ न कंदा आहियूं। अगरि बिगाड़दा आहिनि त बि पंहिंजो बिगाड़दा आहिनि, सुधारदा आहिनि त बि पंहिंजो। त हर हिक खे पंहिंजे मथां अटेंशन ॾियणो आहे, ॿियनि खे न ॾिसणो। हिन ईअं कई, हुननि सां ईअं कई, हिन अहिड़ो कई, हुन ईअं कई। भाव स्वभाव जी ॻाल्हियूं बि हिन में ॾाढियूं ईंदियूं आहिनि। ॿाहिरां खां माण्हुनि खे ॿुधाइणो, ॿुधण करण, ॿाहिरां खां माण्हुनि जो ॿुधण करण सहज आहे। सॼी सम्झंदा आहिनि उहे त अज्ञानी आहिनि। लेकिन ब्राह्मण परिवार में भी कोई कुछ चई ॾींदो आहे त चईंदा आहिनि कि हिते बि उहो ई हलंदो आहे,
हिते आपस में कुछ थींदो आहे त उहो ॻाल्हि ॾाढी वॾी लॻंदी आहे, परंतु न, इहे त माया आहे न। हिते भी माया के न के रूप में घुसी वेंदी आहे। बाबा चईंदा आहिनि ॾिठो, चईंदा आहिनि ॾिसो, हिन मूंखे छॾे करे हिनखे साथी ठाहियो अथई, त हुन साथियुनि सां बि हिनखे टक्कर खिलाईंदे कि भई माया चईंदी न मूंखे, जेके अज्ञानी माण्हू, जेका बि आहे ज्ञानी ज्ञानी अज्ञानी, हिन मूंखे छॾे करे हिननि जो साथ वरितो अथई, त असांखे हुननि सां बि टक्कर खाराईंदी, कुझु न कुझु हुननि खे बि भड़काईंदी ताकी उहो बि असां सां दूर थी वञनि। मतलब असांखे ग़लति प्रूव करण लाइ कोई माण्हू कुछ भी करे सघंदो। त मम्मा पहिरियों चई न कि एग्जाम अहिड़ा ईंदा आहिनि कि लॉ के बाबा त चईंदा आहिनि न पूरी दुनिया हिकु साइड, तव्हां हिकु साइड थी वेंदो, अहिड़ी परीक्षा ईंदी त टक्कर खिलाईंदी। परंतु असां त इहे नॉलेज आहे कि त सभु हिसाब किताब जो टक्कर आहे, न, इहे पिछली आहे। हिन करे ईअं न चओ कि अरे भगवान जा ॿार थी करे छा था करनि, हिन में हिलणो न आहे। छो जी हाणे ज्ञान आहे कि इन्हनि सां गॾु कुझु हिसाब किताब आहे, हुनखे योग ऐं ज्ञान सां कटणो आहे। इहे न टक्कर खाई करे कटणी आहे, टक्कर खाई करे न कटणी आहे, ज्ञान ऐं योग सां कटणी आहे, न त उहो असांजो विक्रम ठही वेंदो। हुनमें संभाल करणी आहे न मम्मा चवनि था। परंतु कई संशय में अची वेंदा आहिनि कि ॾिसो इहे ज्ञान में अची करे बि ईअं करनि था, त कोई बि हिसाब किताब में टक्कर खाइण अज्ञान आहे। हाणे इहे ज्ञान निकिरणो, इहे अज्ञान असां मां निकिरणो खपे। इहे सभु ॻाल्हियूं सम्झाए बि आहिनि, छो जी हाणे अहिड़ी ॻाल्हियूं थियनि थियूं न, त इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि में सावधान कबो आहे। काथे इन ॻाल्हियुनि जे कारण बाप सां बि जो तकदीर वठणी आहे, उहो तकदीर वठण भुलिजी वेंदा आहिनि। बेहद जे बाप सां बेहद जो वरितो वठण ई छॾे ॾींदा आहिनि। हिन करे बाप सम्झाइनि ॿार भले आपस में कुछ भी थिए, लेकिन ऑलवेज सी फादर, बाप खे ई ॾिसो, बाप सां ई वरितो वठणो आहे, हुन सां मतिलबु आहे, हुननि सां जंहिंसां मतिलबु आहे हुनखे पकड़े करे रखो। टक्कर आपस में खाईंदा आहियो, छॾे ॾींदा आहियो बाप खे, हिन सां तव्हांजो नुक़सानु आहे न, तव्हांजो वरितो हली वेंदो। अहिड़ो महामूर्ख न ठहिणो आहे। हिन में सावधान रही करे स्वयं खे संभालणो आहे न। ईअं न हिते गेट जे अंदरि आयो त सेफ्टी आहे, न, सेफ्टी त पंहिंजी स्वयं जी करणी आहे। छो जी मम्मा छो था चवनि इहे, छो जी बाबा जे घर में भी अज्ञानी माण्हू ही अची करे ज्ञान वठंदा आहिनि, सभु पुरुषार्थी आहिनि। हीअं न असां बाबा जे घर में आयासीं त सेफ थी अचे, हुते बि असांजी, हुते बि माया के न के रूप में अची वेंदी आहे। सेफ्टी स्वयं जी करणी आहे। तॾहिं बाबा चईंदा आहिनि सदा यादि रखो कि मां बाबा सां गॾु आहियां। हीअं न असां मधुबन में आहियूं, सेंटर ते आहियूं, बसि बाबा जे घर आहियूं त बाबा सां गॾु ई आहियूं। हुते जो माण्हू सभु करनि था उहो सही था करनि, कंहिंखे बि माया पकड़े सकदी आहे। त असांखे पंहिंजी सेफ्टी करणी, असांखे बाबा सां गॾु रहणो, सेफ्टी पंहिंजी करणी। बाबा चवनि, मम्मा चवनि था अगरि कोई भी धारणा में कमी आहे त पोइ माया हेॾे बि घुसी ईंदी, हेॾे बि टक्कर खाराईंदी। कोई जे भाव स्वभाव, कोई जे भाव सां स्वभाव सां पोइ बाप पढ़ाईंदा आहिनि, इहा भूल थी वेंदी आहे। अहिड़ा टक्कर चक्कर जी ॻाल्हियुनि में फुकी पईंदा आहिनि। हिन करे सावधान, हिकु त किरदे हुए ॾिसंदा, हिक खे किरदे हुए ॾिसंदा आहिनि त ॿियनि खे सावधान कंदासीं, न कि ॾिसणो आहे इहे फिसलणा, संभालणा, सावधान रहण। त मम्मा चवनि था कि ईअं टक्कर जी ॻाल्हियूं, इहे टक्कर जी ॻाल्हियुनि में पोइ किरी पईंदा आहिनि। हिन करे सावधान, हिक खे किरदो ॾिसंदा आहियो, त ॿिए खे सावधान कंदव न कि ॾिसो हिते फिसलन आहे,
हिन करे संभालणो सावधान। पर हिन जो मतलब ये ना असां मधुबन सेंटर वञण भुलिजी छॾे छॾियो। असांखे बाबा का वस्तु भी वठणो आहे त सेंटर और मधुबन वञणो भी आहे, लेकिन संभाल करे। ये पंहिंजो धर्म आहे न, काथे खां केर केर कीअं फिसलंदो आहे या खिसकंदो आहे उहा तव्हां माण्हुनि जे ध्यान में इन एडवांस मम्मा ॿुधाईंदा। तव्हां हलो था त ख़बरदारी सां हलिणो, पाप सां पूरो वस्तो पाइणो त पोइ पूरो पांव दृढ़ता सां रखणो आहे। परमात्मा जे ज्ञान जी मंजिल ॾाढी ऊंची आहे। यही जो ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि इन्हनि सां पार थियणो आहे, पंहिंजो पूरो अधिकार प्राप्त करणो आहे। मम्मा चवनि था जो हिननि सभिनि ॻाल्हियुनि सां पंहिंजे खे संभालंदा आहिनि त हिन ॻाल्हियुनि सां स्वयं खे असांखे सदा संभालणो आहे। मम्मा चवनि था चाहे पुराणा आहिनि चाहे नया, ये ॻाल्हियूं सभिनि जे लाइ आहिनि। नया पुराणा सभिनि जे मथां माया जी नज़र रहंदी आहे न। हाणे असां कोई माया प्रूफ न थी आहियूं। अगरि आत्मा कंप्लीट थी वेंदी त शरीर भी कंप्लीट थियणो खपे न। हिन करे असांजी बाबा चईंदा आहिनि अंत ताईं 5% रहणो खपे, न त 5% पूरो थी वेंदो पोइ त शरीर भी आत्मा खे पावन खपे। हिन करे 5% रखंदा आहिनि ताकि अंत में फटाफट पूरो थी वञे उसो शरीर छॾे। अञा असांखे सिर्फ़ सेवा जे लाइ असर थिए, एतिरो पुरुषार्थ हुजणो खपे, एतिरी कंप्लीटनेस हुजणी खपे कि असां सेवा जे लाइ हिते आहियूं। बस 5% रहणो खपे। त बाबा चवनि था कि अगर आत्मा कंप्लीट थी वई तो शरीर भी कंप्लीट थियणो आहे न, परंतु न अञा अनकंप्लीट शरीर में वेठा आहियूं त हिन जो मतलब कि आत्मा में कुछ अनकंप्लीटनेस आहे। लेकिन घड़ी घड़ी माया जी अंगूरी न खाइणी। हिन जो मतलब ये न असां बाबा चवनि था अंत ताईं माया ईंदी त असां घड़ी घड़ी माया जी तूफाननि में फसी वञूं न। हिन जी चोट लॻंदी आहे त उहो रजिस्टर सुठो न रहंदो आहे, नाम त ख़राब थींदो न। माया ॾाढी युक्तिबाज़ थी करे किराईंदी आहे। ये त समझी माया सां लड़ाई आहे, बाक़ी कौरव पांडवनि जी कोई युद्ध न आहे। ये त पांडवनि जी माया सां युद्ध आहे। हाणे असांखे छा करणो आहे? पंहिंजे खे माया सां सेफ कंदा हलो। ॿियो पंहिंजो तन मन धन फिक्स डिपोजिट ऑलमाइटी बैंक में रखी छॾियो। तन मन धन, तन खे भी बाबा जी सेवा, मन सां भी बाबा जी सेवा, धन सां भी बाबा जी सेवा ही करणी आहे। त हुनखे फिक्स डिपोजिट बैंक में रखी छॾियो। ये इंश्योर करे करे पंहिंजे श्रेष्ठ कर्म सां पंहिंजो भविष्य ऊच ठाहींदा हलो। जो कंदो सो पाईंदो। डायरेक्शन तो सभिनि जे लाइ हिक जहिड़ा ही आहिनि, लेकिन जो भी कंदो उहो पंहिंजो ठाहींदो न। बाप सां सभिनि खे पंहिंजो संबंध पूरो रखणो आहे, इन में ॿियो न कोई। असां कंहिंखां भी ज्ञान था ॿुधूं, कंहिंखां भी योग था सिखूं, लेकिन असांजो डायरेक्ट कनेक्शन बाबा सां हुजणो खपे। बाप सां पूरो कनेक्शन हुजणो खपे न असांजो। ये सभु धारणाएं पंहिंजे खे सम्झाइण लाइ आहे, छा रॉन्ग आहे छा राइट। या ॿियनि खे सम्झाइण माना पंहिंजे खे सम्झाइण। हिन करे बाबा भी चईंदा आहिनि ॿियनि खे ख़बरदार कंदा आहियो त खुद भी ख़बरदार रहो। त सभी ईअं तेज रफ्तार सां हलो था न। अच्छा, बाक़ी सॼे ॾींहं जी दिनचर्या जो बाबा जी याद जो सर्विस जो चार्ट रखदा हलो। शरीर निर्वाह जे लाइ जो कम कंदा आहियो उहो भी करणो ही आहे, लेकिन लोभ लालच ॾाढी न रखणी। खाइण पीअण जी, चीजनि जी, सामान आदि जी, इज्जत आदि, मान सम्मान जी, ये सब लोभ न रखना। ज्यादा कमाइण जी, पंहिंजे पेट जी आजीविका जेतिरो कम हलाइणो,
बाक़ी जो टाइम आहे बुद्धि बल सां तन मन धन सां ईश्वर कार्य में लॻाइण सां फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। छो जी हुन सां हाणे जमा थींदो न त बाप चईंदा आहिनि ॿार हाणे पंहिंजो जमा करो, जंहिंसां तव्हांखे 100 गुणा 1000 गुणा थी करे मिली वेंदो। अच्छा, मीठे मीठे ॾाढे सपूत ॿारनि प्रति अहिड़ी सुठी तरह सां जो सावधान रही करे हलनि था, अहिड़े ॿारनि प्रति बाप दादा ऐं माँ जो यादि प्यार ऐं गुड नाइट। शुरू में मुरली जे शुरू में हुयो न, मम्मा जी लोरी, मीठी माँ जी लोरी, हिन में ये रात्रि क्लास हूंदा मम्मा जी, हिन करे मम्मा जी चवनि था बाप दादा ऐं माँ जो यादि प्यार ऐं गुड नाइट। वरदान बिंदु रूप बाप जी याद में रही हर सेकंड कमाई करण वारा पद्मा पदम ठव। बाप ॿार तव्हां ॿार हिकु सेकंड में पद्मनि खां बि ज्यादा कमाई जमा करे सघंदा आहियो। जे हिक जे अॻियां हिकु बिंदी लॻायो त 100 थी वेंदो आहे न, और हिकु बिंदी लॻायो त 100, सॉरी हिक जे अॻियां लॻायो त 10, और हिकु ॿी लॻायो त 100। ये हिकु सेकंड बिंदु रूप बाप की यादि करो, सेकंड बीतो ऐं बिंदी लॻी वञे। एतिरी वॾी कमाई जमा करण वारा तव्हां ॿार हाणे पद्मा पदम ठहींदा आहियो, जो पोइ अनेक जन्म ताईं खाईंदा रहंदा आहियो। अगरि पद्मा पदम ज्यादा जास्ती कमाई करणी आहे त छा करणो पवंदो? हर सेकंड बिंदी लॻाए बिंदु बाप की यादि करो। हर सेकंड बिंदु बाप की यादि करण सां पद्मनि जी कमाई जमा थी वेंदी। केतिरो सहज तरीक़ो आहे न। त बाबा चवनि था अहिड़ी कमाई करण वारा ॿारनि ते बाप खे बि नाज़ हूंदो आहे न। अहिड़ी कमाई करण वारे ॿारनि ते बाप खे बि नाज़ रहंदो आहे। छो जी अगरि असां ॻाल्हियुनि में फसी वियासीं, सॼो ॾींहुं हुन ॻाल्हि जे कारण बाप खे यादि न करे सघे थो त सॼो ॾींहुं कुझु कमाई ई न थिए। असांखे सदा बिंदी 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 मां बिंदी आत्मा बिंदु बाप ड्रामा बिंदी, एतिरी ॻाल्हियूं यादि रखण सां सम्झी सॼे ॾींहं में केतिरी कमाई थी वेंदी। केतिरा सेकेंड आहिनि, अगरि सॼे 24 घंटे में हर सेकेंड असां बिंदी लॻाए बाप खे यादि कंदा हलूं त सम्झी सोचो केतिरी कमाई थी वेंदी हिकु ॾींहं में। स्लोगन आहे बिगड़े हुए कार्य, बिगड़े हुए संस्कारनि खे, बिगड़े हुए मूड खे शुभ भावना सां ठीकु करण ॾियण, ठीक करे ॾियण, इहे ई श्रेष्ठ सेवा आहिनि। बिगड़े हुए कार्य, कोई बि तव्हांखे चए सम्झी कार्य बिगड़ी वियो त तव्हां हुननि जे लाइ शुभ भावना रखो, सभु ठीक थी वेंदो। कोई चए हिन जो संस्कार ॾाढा ख़राब आहिनि, तव्हां हुननि जे लाइ शुभ भावना रखो, हिननि जो संस्कार ठीक थी वेंदो। कोई चवनि असांजो मूड ॾाढो ख़राब आहे, असां हुननि जे लाइ चऊं शुभ भावना रखो, हुननि जो मूड ठीक थी वेंदो। त सॼो ॾींहुं असांखे इहे ई करणो आहे। कोई चए फलानो अहिड़ो आहे ईअं कंदो आहे, हीअं थो करे, त सोचदा आहियूं त टेंशन थींदी आहे, घबराहट थींदी आहे, अरे छा थींदो, ईअं थींदो, ईअं न करे। बाबा खे यादि करो, सभु ठीक थी वेंदो। हीअ सभिनि खां ऊची सेवा आहे, जेके शुभ भावना शुभकामना ॾेई करे हुनखे ठीकु करणु। असांजे अगरि जास्ती बाबा खे यादि करे चईंदासीं त जास्ती जल्दी वो ठीक थी वेंदो। न त रोज रोज शुभ भावना रखो। सभी आत्माओं सबके बाप जे परिचय मिली वेंदो, सभु आत्माएं शुद्ध थी वेंदियूं, सभी आत्माएं ठीक थी वेंदियूं, सब कुछ ठीक थी वेंदो। तो यही श्रेष्ठ सेवा है। ओम शांति। बाबा की याद करो,